शाह साईं जे बैतनि खे तव्हां पढ़ंदो या ॿुधंदा हूंदो तव्हां उन्हनि जी हिकु तरकीब कुझु अहिड़ी रीति आहे अदियूं अब्दुल लतीफ़ चए। शाह लतीफ़ जा ख़ासि तौर ते अॼु ज़िक्र इन करे बि कयोसीं जो शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई रहमतुल्लाह अलैह जो अॼु बि उर्स जो टियों ॾींहुं आहे ऐं उन हवाले सां असां सभिनी खे कोशिशि करणु खपे त शाह जो जेको बैत आहे जंहिंमें शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई रहमतुल्लाह अलैह पाण सां गॾु क़ुर पाक गॾु रखंदा हुआ त जॾहिं असां शाह साईं जे बैतनि खे पढ़ूं था त असांखे दुनियावी ऐं दीनवी केतिरा ई मक़सद असांखे हासिलु थियनि था ऐं उन्हनि मां असांखे ॼाण मिले थी इंसानियत सां मुहबत जो दर्स ॾिए थो। शाह अब्दुल लतीफ़ जे रिसाले में पढ़ंदासीं त असांखे हिकिड़े ई जीअं त असां पंहिंजे जानवर जे नाले उठ जेको रेगिस्तान जो जहाज़ आहे उन जे हवाले सां बि शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई केतिरनि ई नालनि सां उठ खे मुखातिब कयो आहे। अहिड़ी तरह हिन रिसाले खे जेकॾहिं ॾिसूं था त केतिरनि ई निज ॿोलियुनि जा हिन में लफ़्ज़ समायल आहिनि ऐं उन निज ॿोलियुनि खे पढ़णु सम्झणु ऐं उन जे मफ़हूम खे हासिलु करणु इहो फ़र्ज़ु आहे त शाह साहिब जो ॾिनल जेको असांखे लाफ़ानी जेको असांखे तोहफ़ो मिलियो आहे सरमायो मिलियो आहे इन जी हिफ़ाज़त कयूं इन खे पढ़ूं इन खे सम्झूं ऐं इन ते अमल करण जी कोशिशि कयूं।
साईं पंहिंजे दौर जो हिकु नफ्स शनास ॾाहो आलिम ऐं अकाबर हो। पंहिंजे बेदार मग़ज़ जी पोरीअ ज़रिए रिसाले जी सूरत में सिंध जो इंसाइक्लोपीडिया ॾेई वियो आहे। ॿोली जी रखवाली कंदे 11 ॿोलियुनि जा लफ़्ज़ अहिड़े त कमाल ऐं महारत सां सिंधी ॿोलीअ जी झोली में विझी वियो आहे जो उहे धारिया लफ़्ज़ असांखे पंहिंजा ई लफ़्ज़ लॻनि था। ॿोलीअ जी झोलीअ खे वुसअत ॾींदड़ ई शाइर ऐं विंझार शाइर फारसी घोड़े चारसी जे जहिड़नि केतिरनि ई मुहावरनि खे बि इस्तेमालु कयो आहे। शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई पंहिंजे वतन सां मुहबत जो ज़िक्र बि तमामु ख़ूबसूरत तरीक़े सां कयो आहे ऐं पूरे आलम जे लाइ, पूरी दुनिया जे लाइ, पूरे काइनात जे लाइ, उनखे आबाद करण लाइ, उन जी ख़ुशहाली जे लाइ दुआऊं घुरियूं आहिनि। शाह अब्दुल लतीफ़ भुट्टाई रहमतुल्लाह अलैह पंहिंजे वतन वासियुनि खे, पंहिंजे मारोड़नि खे, पंहिंजे इंसान दोस्तीअ खे तमामु घणी अहमियत ॾिनी आहे, मुहबत जो दर्स ॾिनो आहे, इंसानियत जो दर्स ॾिनो आहे।
हाणे सिलसिलो पेश कजे थो ब्यूटी टिप्स जो। ऐं ब्यूटी टिप्स जो इहो सिलसिलो तव्हां ताईं पहुचाईंदी तहज़ीब आराई साणी। वानी यदि शहज़ादी भुरगड़ी अस्सलाम वालेकुम सरतियूं, जिते जिते मुंहिंजो आवाज़ पहुचे पियो इन दुआ सां शुरूआत कंदासीं। ख़ुशि जो आबाद हुजो। जीअं त अदी शहज़ादी भुरगड़ी ॿुधायो त सिलसिलो आहे ब्यूटी टिप्स। मां आहियां तव्हांजी भेण तहज़ीब आराई साणी ऐं सिलसिले ब्यूटी टिप्स जे हवाले सां असां वारनि जे हवाले सां ॻाल्हि ॿोल कंदासीं। छाकाणि त असां पंहिंजे वेझो में बि जेको ॾिसूं था त हिन वक़्तु घणे क़दुरु भेनरुनि जी इहा शिकायत आहे त असांजा वार तमामु घणा लहनि था। हिन जे करे ईअं महसूसु थो थिए ॼण असां गंजा थींदा वेंदा हुजूं ऐं गंजपन जो शिकार तमामु घणो रहे थो माण्हू। त इन जे लाइ हिकिड़ो आसान ॾिस आहे, सरह जो तेल हल्की बाहि ते उनखे तव्हां उॿारियो। उन में अलसी जो ॿिज ऐं एलोवेरा जंहिंखे पाण सिंधी में कुंवार ॿूटी चवंदा आहियूं, इहो हिकिड़ो ॿूटो आहे, वण आहे जेको आम तौर ते जेके नंढियूं नंढियूं नर्सरियूं आहिनि इन्हनि में बि मौजूदु आहे, या असां पंहिंजे घिटियुनि जे आसपास में बि ॾिसंदा आहियूं त अक्सर एलोवेरा जा ॿूटा नज़र ईंदा आहिनि। इहो त्रिकुंडो चूंब ते थींदो आहे, जंहिंजे पासनि में हल्का कंडनि वांगुरु जेके आहिनि उहे थींदा आहिनि, उहे पासा हिन जा तव्हां लाहे। बाक़ी जेको हुन जो विच आहे उहो खलनि सूधो तेल जे अंदरि विझणो आहे। अलसी जो ॿिज, हुरबे जो ॿिज ऐं एलोवेरा, इहे टे शयूं तव्हां तेल में विझी, पर एलोवेरा जेको आहे इनखे चमचे सां तव्हां ज़ोर ॾींदव त हुनजे विच जो जेको चिपचिपाहट वारो जेको हिसो आहे, जेको ईअं लिप लिपे वांगुरु थिए थो, उहो सॼो तेल में निकिरी ईंदो। बाक़ी जेके खलूं आहिनि पासे वारियूं ऐं जेके ॿिज आहिनि उन्हनि जो असरु सिलो बाहि ते निकिरी वेंदो तेल में। बाक़ी उहे ॿिज ऐं एलोवेरा जो जेके मथियूं खलूं आहिनि उहे तव्हां कढी उछले छॾींदा। तेल खे तव्हां थधो करे ऐं पोइ इस्तेमालु कयो। इन तेल में न त का धप थी थिए, न ई मथे में चीड़ थो पए, पर अञा वधीक सुठो असरु आहे। ऐं जेके भेनर चाहिनि थियूं त असांजा वार कारा न आहिनि ऐं कारा थियनि, त उहे इन ई तेल में इन्हनि ॿिजनि ऐं एलोवेरा सां गॾु आमला, रीठा ऐं सिकाकाई, जेको हिकिड़ो पुराणो ॾिस आहे असांजे वॾड़नि जो ऐं शुरू खां वठी असां वटि इस्तेमालु थींदो आहे, इन्हनि खे बि उन ई तेल में सिलो बाहि ते गरम कयो। पर जेकॾहिं तव्हां सिर्फ़ु ॿिज विझो था त 5 खां 10 मिंट ताईं इन तेल खे सिलो बाहि ते पचायो। पर जेकॾहिं तव्हां एलोवेरा, आमला ऐं सिकाकाई, रीठा हिन में विझो था त पोइ घटि में घटि 25 मिंटनि खां 30 मिंटनि ताईं इन तेल खे सिलो बाहि ते पचायो। छाकाणि त जेके आमला, रीठा, सिकाकाई आहिनि उहे सख़्तु आहिनि, इन्हनि जो असरु ॾाढो देरि सां निकिरे थो तेल में। त इहे शयूं तव्हां कयो, इन सां वार कारा बि थियनि था, किरण खां बि मज़बूत रहनि था ऐं वारनि में जान बि अचे थी। मतिलबु त वारनि जे हर मसइले जो हल इन टोटके जे अंदरि आहे। ईंदड़ हफ़्ते ताईं पंहिंजी भेण खे ॾींदा इजाज़त। माइक ॾियूं था वापसि शहज़ादी भुरगड़ी खे। अल्लाह निगहबान। सच जीअं त औरतुनि जे हवाले सां जीअं असांजी शाह लतीफ़ भटाई जो बि ज़िक्र आहे, उनखे थोरो तफ़सीली ॻाल्हाईंदा था हलूं। ऐं गॾोगॾु हठ ऐं वॾाई जे हवाले सां शाह साईं पंहिंजे सुर कामोद में हिकु तमामु वॾो मिसाल ॾिनो आहे त वक़्त जो जेको बादशाह आहे उहो जेकॾहिं बादशाह जे हिसाब सां ॾिसिजे त ज़ाहिर मालदार आहे, धन दौलत आहे, माल आहे, त हुन वटि हठ बि हूंदी, वॾाई हूंदी, गुरूर ऐं तकबुर हूंदो। हू पंहिंजनि नंढनि खे, पंहिंजनि खां हेठि जेके आहिनि उन्हनि खे हिकु जहिड़ो न सम्झंदो हूंदो। पर शाह साईं जॾहिं इहे किरदार ॿुधाया आहिनि ऐं ॾेखारिया आहिनि ऐं वरी पंहिंजे बैतनि में बयानु कयो आहे, त उन मां इहा शइ साम्हूं थी अचे त इहे सभई शयूं जेके आहिनि हठ ऐं वॾाई ख़तमु करे इंसाननि सां मुहबत करे सघिजे थी, इंसाननि खे हिक ॿिए जे बराबरि सम्झी सघिजे थो। ऐं उहो सॼो मिसाल उन्हनि सुर कामोद में जेको तमामु बहितरीनु हिकिड़ो दास्तान आहे असां वटि शाह लतीफ़ भटाई, जीअं त औरतुनि खे तमामु घणो हौसलो, तमामु घणी इज़त ऐं एतिराम जी निगाह सां ॾिठो आहे ऐं पंहिंजी शाइरीअ में बयानु कयो आहे, तफ़सीली तौर ते बयानु कयो आहे। नूरी जाम तमाची जो किसो। नूरी जाम तमाची, जीअं त जाम तमाची हिकिड़ो बादशाह हो, पर नूरी हिकु मल्हा मुहाणे घराणे जी हिकु ग़रीब मिसकिन न्याणी हुई। पर न्याणी, मिसकिन न्याणी हुअण सां गॾोगॾु पाण हिकु आजिज़ी वारी तबियत हुअसि। उन में कंहिं बि क़िस्म जी हठ ऐं वॾाई न हुई। एतिरे क़दुरु जॾहिं नूरी उहा बादशाहत वरी उन घर में वञे थी, राणी थी वञे कंहिं बादशाह वटि, ख़ासि तौर ते जाम तमाची जे घर में, जिते पहिरीं राणियूं मौजूदु आहिनि, धन ऐं दौलत आहिनि, हीरा ऐं जवाहरात आहिनि, पर उते बि नूरी जी तमामु घणी सादगी आहे। ऐं उहा सादगी ई इहे सभु मिसाल आहिनि
जेके कुछ असां शाह जी शाइरी में पढ़ूं था ॿुधूं था ऐं उन खां पोइ वरी असां पंहिंजे पाण खे बि सोचूं ॾिसूं ऐं उन्हनि ते कोशिशि कजे त इहे हट वॾायूं ऐं गुरूर ख़तमु कजनि जॾहिं इहे शयूं ख़तमु थियनि थियूं तॾहिं इंसाननि में मोहबतुनि जा जज़्बा पैदा थियनि था ऐं उहे मोहबतनि जा जज़्बा हमेशह क़ाइमु दाइम रहनि था ऐं पंहिंजी धरतीअ खे पंहिंजे माण्हुनि में सुख ख़ुशी मोहबतुनि जा गुल जेके आहिनि उहे फुटंदा रहनि था गुलशन
जीअं त महिनत जेको आहे सो वॾी अज़मत आहे महिनत में, ऐं असांजे प्यारे अलाह पाक असांखे पैदा करण वारे रब साईं जो बि इहा हिकु हदीस में अचे थो त पोहरियत अलाह जो दोस्त आहे। अलाह पाक पोहरी करण वारे खे पंहिंजो दोस्त थो ठाहे, महिनत करण वारो। ज़ाहिर जॾहिं इंसानु महिनत करे थो ऐं पंहिंजे घर में महिनत करे कुझु कमाए खणी थो अचे त घर भाती, घर वारा, घर जा अफ़राद, मिट माइट उहो ख़ुशहाली जी तरफ़ अचनि था, त झगड़ा जहिड़ा ख़तमु थियनि था। ऐं इन खे शाह अब्दुल भट्टाई रहमतुल्लाह अलैह बि पूरो सॼो हिकिड़ो सुर जेको आहे उहो सुर कापाए थी हिकु पोहरियत औरत जे हवाले सां लिखियलु आहे, जेका चरखो चोरे कपह मां सुट ठाहे थी। उन करे लतीफ़ साईं पोहरियतनि जो शाइर आहे ऐं पोहरियत जे हवाले सां तमामु घणो शाह अब्दुल लतीफ़ भट्टाई पंहिंजे बैतनि में, पंहिंजी शाइरीअ में ॻायो आहे, चयो आहे। ऐं असांखे बि इन मां सबक़ु हासिलु करणु खपे त पोहरियत जेको आहे उहो तमामु घणो हिकु अहम किरदारु अदा करण वारो आहे। जेकॾहिं हॾ हरामी कई, कमु न कयो ऐं पंहिंजे पाण खे वेही जेकॾहिं खाइण ते हर वक़्तु वेठा रहियासीं, उन सां ईअं थींदो त न सिर्फ़ु पंहिंजी क़ौम तरक़ी कंदी, घर खां वठी क़ौम ऐं मुल्कनि ताईं पोइ माण्हू पुठ ते थींदो थो वञे। इन करे इन शइ खे ख़तमु करिणो आहे, पंहिंजे पाण में हिकु जज़्बो पैदा करिणो आहे, हिमत करणी आहे ऐं महिनत करणी आहे। उहा हिमत ऐं महिनत ई असांखे अॻियां वधाईंदी ऐं कामयाबु कंदी। सरतियूं इन ई सां प्रोग्राम सुगड़नि सत जो वक़्तु पंहिंजी पुॼाणी ते पहुचे थो। मेज़बान शहज़ादी भुरगड़ी, प्रोड्यूसर नाइमा सिद्दीक़ सूमरो ऐं असां सां गॾु निगरान इंजीनियर आहे तौफ़ीक़ अहमद मेमण, जिन तव्हां ताईं प्रोग्राम पहुचायो। ईंदड़ हफ़्ते लाइ ॾींदा इजाज़त। अल्लाह भाई। रेडियो पाकिस्तान हैदराबाद जो आवाज़ आहे। पेश कजनि था सिंधी नातिया कलाम। तुझो शान